प्यारी साध संगत, भगवान श्री कृष्ण जो स्तुति करे अज जे सत्संग की शुरुआत था कयूं ता सभिनी जो स्वागत है। श्रीमद् भगवत गीता के पार सत्संग कर रहे आहियूं। 18 अध्याय जेको सॼी भगवत गीता जो सार आहे। 53 नंबर श्लोक ताईं असां ॿुधोसीं ज्ञानीअ जा साधन, 7 लक्षण जेको पहुची चुको ज्ञान मार्ग जे द्वारा उन जूं केवल निशानियूं। शिक्षा कान्हे कि तव्हां बि ईअं कयो, उहो पुठियां रहिजी वियो। असांजे करण जूं ॻाल्हियूं पुठियां थी वयूं। जेतिरो सम्झाइणो हो कृष्ण सम्झायो, हाणे सम्झाए कोन पियो थो, हाणे बसि ॿुधाए थो, छो त समाप्ति आहे। हाणे त ज्ञानीअ जा लक्षण ॿुधायूं कि उनमें ही लक्षण हूंदा आहिनि। असांजे लेवल खां मथे आहिनि उहे लक्षण। कृष्ण भगवान ॿुधायो, हिकु क्रम ॿुधायूं। वैराग में आसक्ति, वैराग खां पोइ आसक्ति खत्म, आसक्ति खत्म थियण खां पोइ अहंकार नाश ऐं ममता भी नाश, शांति, ये सब लक्षण असां ॿुधासीं। विशुद्ध बुद्धि उनजी हूंदी आहे ज्ञानीअ जी। ऐं विषयनि ते उनजो कंट्रोल हूंदो आहे, एकांत में रहणु उनखे पसंदि हूंदो आहे, ऐं संयम हूंदो आहे। राग द्वेष उनजो सर्वथा नष्ट, अपरिग्रह माना चोरी न कंदो आहे, ध्यान योग में सदाई रहण वारो ज्ञानी हूंदो आहे। ऐं वो ब्रह्म में स्थित थियण जो पात्र हूंदो आहे। ब्रह्म परमात्मा ज्ञानीअ जी भाषा जो अखर आहे ब्रह्म। त श्री कृष्ण भगवान चई उन जा ई लक्षण अथव ज्ञानीअ जा। कर्म करे हालांकि ज्ञानी थियो। पहिरीं कर्म जी ॻाल्हि आई, कर्म योग जी, पोइ ज्ञान योग। हाणे ज्ञान योग मां भक्तिअ ॾे वेंदी ॻाल्हि। कीअं? कृष्ण भगवान हिन 54 नंबर श्लोक में ॿुधाए थो, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न काक्षन्ति सम सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। कृष्ण भगवान ॿुधाए थो कि ज्ञानीअ जा लक्षण त मां ॿुधाया आहिनि। ज्ञान ॾाढी ऊंची अवस्था आहे। वो ब्रह्मभूत थी वेंदो आहे ज्ञानी, माना ब्रह्म सां हिकु भाव, तादात्म्य थी वेंदो आहे उनजो ज्ञानीअ जो। उनमें ऐं परमात्मा में कोई भेद न रहंदो आहे। ज्ञान जी एॾी वॾी अवस्था आहे। ब्रह्मभूत अखर ॾिनो आहे। निर्गुण निराकार परमात्मा में ज्ञानी उहो समाइजी वेंदो आहे जीअं बूंद समुंड में समाइजी वेंदी आहे। उनखे हाणे पंहिंजो कोई अहंकार न हूंदो आहे, ममता भी न हूंदी आहे, आसक्ति भी न हूंदी आहे संसार में। एॾी वॾी उहा अवस्था आहे। शरीर उनजो हूंदो आहे संसार में, पर उनजी भीतरी अवस्था अलॻि हूंदी आहे। उहो प्रसन्नात्मा हूंदो आहे, ज्ञानी, पूर्ण ज्ञानी, सचो ज्ञानी। जलेबी न, कूड़ ॻाल्हाइण वारा न,
असली हींअर असली ॻाल्हियूं थींदियूं, ॻाल्हियूं न हिते संसार में जेके आहिनि उहे न। ही विशुद्ध ज्ञानी, उन्हनि जो लक्षण इहो आहे कि उहे सदाई उहे प्रसन्न हूंदा आहिनि, प्रसन्नात्मा। जेको ब्रह्म सां हिकु थी वियो उहो प्रसन्न। छो त असांजो मूल संबंध परमात्मा सां ई आहे, हिन संसार सां या हिन प्रकृतिअ सां कान्हे, पदार्थनि सां बि कान्हे। उन परमात्मा सां जीअं ई संबंध वरी जुड़ी वेंदो आहे, हूअं त भुलिजी चुका आहियूं असां जीव, पर जीअं ई यादि अची वेंदो आहे त पोइ हिकु प्रसन्नता ईंदी आहे, हिकु आनंद जी अवस्था हूंदी आहे। अहिड़े प्रसन्न आत्मा सां गॾु वेहण में बि प्रसन्नता ईंदी आहे। अगरि असां न पहुतल हुजूं इन अवस्था में त अहिड़े खे ॻोल्हियूं जेको प्रसन्न आत्मा हुजे, त घटि में घटि असां हुनजे संग में सानिध्य में कुझु समय वेहंदासीं त असांखे बि कुझु त असरु थींदो, छाया ईंदी हुनजी प्रसन्नता जी। अहिड़े सां गॾु वेहण बि ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। उहो संत बि थो थी सघे, गृहस्थी बि थो थी सघे, कोई बि थो थी सघे, ॿार बि थो थी सघे। ॿार जेॾी महिल पंहिंजी सहज अवस्था में हुजे, प्रसन्न हुजे, त हुन सां गॾु वेहण में बि प्रसन्नता मिलंदी आहे। त प्रसन्न आत्मा योगी जेको थींदो आहे उहो परमात्मा सां हिकु थी करे प्रसन्न हूंदो आहे। वास्तविक छो त हुनखे कान्हे आकांक्षा, कान्हे न शोचती न कांक्षन्ति, न हुनखे का आकांक्ष माना कुछ इच्छा भी कान्हे हुनखे संसार में। जिते इच्छा है उते ही दुख आहे, उते प्रसन्नता खत्म। जिते कामना आहे, जिते चाहना है, उते ही प्रसन्नता खत्म। असांखे अहिड़ो को मिलंदो हुजे, ॾाढा त दावो कंदा आहिनि, ॾाढा पंथ जलेबियूं कि मैं फलाने सत्संग में जाती हूँ और मैं गुरु के पास बैठती हूँ तो मुझे बहुत प्रसन्नता होती है। वो समझंदी हूँ कि शायद इन जो गुरु है या ब्रह्मभूत, शायद उन जो गुरु मिली चुको आहे, या त कूड़ ॻाल्हाईंदी हूंदी पहिरीं ॻाल्हि त, या अगर सच भी ॻाल्हाईंदी हूंदी, अगर सच में उनखे प्रसन्नता मिले थी त थी सघे तो कामना जे करे प्रसन्नता मिलंदी हुजे कि इने मुंहिंजा कम कया आहिनि, इने वटि अचण सां मुंहिंजा कम थिया आहिनि, इच्छाऊं पूरियूं थियूं आहिनि। त पोइ इहो उहा ॻाल्हि हिते उहा कान पई थी हले ॻाल्हि, हिते को हुनजी ॻाल्हि कोन पई थी हले कि जंहिं वटि तूं वञी ऐं उहा तोखे ॾस ॾेई, दीदी दादी या निर्मल बाबा, ऐं पोइ तुंहिंजी इच्छा पूरी थी वई 40 ॾींहंनि खां पोइ त तूं प्रसन्न थी वई आहे, त हिते उन्हनि जी ॻाल्हि कोन पई थी हले। हिते उन्हनि जी ॻाल्हि थी हले जंहिंजी न का कामना आहे, न को कंहिंजूं कामनाऊं पूरियूं करण जो धंधो कंदो आहे। इहो यादि रखजो, न पाण कामनाऊं रखंदो आहे, न इहो धंधो कंदो आहे। जंहिंखे पाण कामनाउनि जो शौक़ु कोन्हे, इच्छाऊं कान्हनि, त इहो धंधो बि छो कंदो कि मूं वटि अचो, मूंखे त कामना कान्हे, पर तव्हांजे लाइ खणी मां कुझु ॾस पंध कंदमि, तव्हांजूं भली इच्छाऊं पूरियूं थियनि। इहो धंधो केरु कंदो? असली त कोन कंदो। त ॾाढा ईअं बि चवंदा आहिनि कि असांजो गुरु त निस्पृह आहे, हुनखे काई इच्छा कान्हे, पर असांजे लाइ, असां जीवन जे लाइ जप तप कनि था उहे संत, उन्हनि खे त चाहना कान्हे, असांजे लाइ उहे कंदा आहिनि। पोइ असांखे ॾस ॾींदा आहिनि कि हीउ पढ़ो, हीउ पाठ रखो, हीउ पाठ पढ़ो, हीअ पौड़ी पढ़ो, असांजे लाइ कंदा आहिनि ताकि
हाणे संत अगरि सचो आहे ऐं सचे में निस्पृह आहे, का इच्छा कान्हे हुनखे, त छा वो इहो चाहींदो कि ही इच्छाउनि में फासनि, मां बची वञा, ही फासनि? दुश्मन आहे समाज जो? न, सचो संत न पाण इच्छाउनि में फासंदो, न ॿियनि खे इहे ॾस पंध ॾींदो। त जेके इहो चवंदा आहिनि न कि असांजो गुरु असांजे लाइ इच्छाऊं पूरियूं कंदो आहे असांजो, त या त इहे ग़लति पिया था चवनि या त हिननि जो गुरु ई ग़लति आहे। सचे जी त इहा निशानी आहे, पाण बि इच्छा मुक्त, ॿियनि खे बि इच्छा मुक्त कंदो, टोके टोके करे, चई चई करे, भली नाराज़ थियनि त थियनि, त बि सुठो, हू इहो सोचींदो त बि सुठो कि इन ॻाल्हि ते नाराज़ थियो आहे न, हुन ॻाल्हि ते त नाराज़ न थियो न, जंहिं कि परमात्मा खे प्राप्त करण में त नाराज़ न थियो न, संसार खां छुटण में नाराज़ थियो आहे न, त भली थिए, इहो सुठो आहे नाराज़ थियणु। त उनजा लक्षण पिया था हलनि, जेको परमात्मा सां हिकु थी चुको आहे, उनखे न का आकांक्षा आहे, न का कामना आहे, न शौक़, उनखे कोई शौक़ बि न हूंदो आहे, कंहिं बि प्रकार जो दुख न हूंदो आहे, न धन वञण जो दुख, न का ॿी कंहिं शइ जो नुक़सान थियण जो दुख, कोई हुनखे शौक़ न हूंदो आहे। उनजे सानिध्य में रहण वारे खे बि कोई शौक़ न हूंदो आहे, पर सांसारिक ॻाल्हि कोन पई थी हले, उनखे बि उहा ई अवस्था हूंदी आहे जेका संत जी हूंदी आहे। त उहो प्रसन्न आत्मा हूंदो आहे, निशोक हूंदो आहे, ऐं काई आकांक्षा कोन हूंदी आहे हुनखे। ॿी ॻाल्हि, सर्वेषु भूतेषु सम, सम सर्वेषु भूतेषु, हू सभिनी प्राणियुनि में समभाव रखण वारो हूंदो आहे। केरु? ज्ञानी, जेको परमात्मा सां मिली चुको आहे, उहो सभिनी में समता रखंदो आहे, समभाव। समभाव जो अर्थ आहे कि उनजी पीड़ा पाण महसूस कंदो आहे, उनखे छा थो महसूस थिए ही महसूस कंदो आहे, पंहिंजो कुछ कोन, पाण त आहे ई कोन न। हाणे ज्ञानी, सचो ज्ञानी हाणे पाण उनजो कोई व्यक्तिगत सत्ता आहे ई कोन। हाणे सॼो संसार ई उनखे ॾिसण में ईंदो आहे कि सॼो संसार ई मुंहिंजो परिवार आहे, मां सॼो संसार आहियां, सभिनी जीवन जे अंदरि मां ई आहियां, ईअं महसूस थींदो आहे उनखे। पोइ ॿिए जी पीड़ा, ॿिए जो दुख सुख स्पष्ट सम्झी वेंदो आहे। हाणे उन्हनि जो शोषण करणु न चाहींदो आहे, बल्कि सम्झी वेंदो आहे कि हीअ त ख़ुदि वीचारा, हीअ मां ई त आहियां, हीअ सभु। इनखे चइबो आहे समभाव। सभिनी में पंहिंजो पाण खे स्थापित करे छॾींदो आहे कि मां ई आहियां। इहो जिते ॿियो हूंदो आहे उते या त शोषण हूंदो आहे, या स्वार्थ हूंदो आहे, या लालच हूंदी आहे, या द्वेष हूंदो आहे, उहा हूंदी आहे। अगरि ग़रीब आहे, घटि आहे, त उनखे उन सां द्वेष हूंदो आहे, उनखे इग्नोर कबो आहे। अमीर हूंदो आहे त उनजी चमचागिरी कबी आहे, कॾहिं कबी आहे जॾहिं समभाव न आहे। पर जीअं समभाव अची वियो त ज्ञानी पोइ ॿाहिरीं अवस्था न ॾिसंदो आहे कि घणो पैसे वारो आहे या घणो ग़रीब आहे, हू भीतर मां ॾिसंदो आहे कि सभु हिकु जहिड़ा ई आहिनि ऐं मां ई भीतर में वेठो आहियां सभिनी खे। जहिड़ीअ तरह असां सपनो ॾिसंदा आहियूं निंड में, त निंड में तव्हांखे ख़बर आहे सपना कीअं ईंदा आहिनि, किथां ईंदा आहिनि, इहे असां ख़ुदि निर्मित कंदा आहियूं। असांजो मन ई ॾाढो वॾो विशाल हिकु सृष्टि ठाहे छॾींदो आहे। पोइ हुन सृष्टिअ में जानवर, मनुष्य, पेड़ पौधा, अलाए छा छा, सॼो सृष्टि पाण ई ठाहींदो आहे असांजो मन।
ऐं पोइ उहो मन वरी हुन में घुमंदो ई आहे, ख़ुदि ठाहे करे ख़ुदि ई घुमंदो आहे। तहिड़ीअ तरह ज्ञानी पुरुष जागृत अवस्था में सम्झींदो आहे कि जेका माण्हू जा मन आहिनि कीअं आहिनि, उन्हनि में घुमंदो आहे। इहो सभु मुंहिंजी परमात्मा ठाहिया आहिनि ही मन। त हुन में ही सम्झी वेंदो आहे कंहिंजी मन मानसिक स्थिति कहिड़ी आहे, मनोमयी कोश कहिड़ो आहे, सभिनी जो हिकु जहिड़ो ई आहे। पोइ हू पक्षपात न कंदो आहे, हू द्वेष न, राग न, ईर्ष्या न, छो त हुनखे पंहिंजी चिंता कान्हे हाणे। ऐं अॼु जे ज्ञानी में स्थिति बिल्कुलु उल्टी आहे। हिननि खे हर कंहिंखे पंहिंजी चिंता, टैग लॻल ज्ञानीअ जो, पर चिंता सीट जी, चिंता पंहिंजी व्यक्तिगत पहचान जी। ऐं कृष्ण भगवान चए थो असली ज्ञानीअ खे पंहिंजी व्यक्तिगत काई पहचान हूंदी ई कोन्हे, उहा त नष्ट थी वई। हाणे त बसि कॾहिं हिते कॾहिं हुते कॾहिं हुन में विचरण कंदो रहंदो आहे, पंहिंजी काई पहचान न। वो समभाव वारो योगी आहे। एतिरो चई करे कृष्ण भगवान भक्तिअ में तो अची वञे। चए थो अहिड़ो जेको आहे न, जेके हींअर असां ॿुधोसीं, प्रसन्न आत्मा, न शोक न इच्छा, सभिनी में समभाव रखण वारो मुंहिंजी भक्ति में अची वेंदो आहे धीरे धीरे। ऐं कहिड़ी भक्ति? पराभक्ति। पराभक्ति उनखे चइबो आहे जंहिंमें कुझु खपे न, जंहिंमें काई इच्छा कान्हे। ऐं इहा उहा भक्ति आहे जेका ज्ञान खां पोइ आई आहे। इहा उहा भक्ति कान्हे कि रख त ज्योतिन वारे ते पाण ई पूरी कंदो, इहा उहा भक्ति कान्हे। इहा उहा भक्ति आहे जेका ज्ञान जी अवस्था प्राप्त करण खां पोइ प्राप्त थींदी आहे। इहो वरी कीअं? ज्ञानी त ज्ञानी न, ज्ञानी चवंदव अॼु जा कि ज्ञान खां पोइ एंड आहे। पोइ चवंदव इहे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदव गीता जूं, पोइ चवंदव आख़िरी स्थिति आहे कि इहो परमात्मा में मिली वियो। उनजी फिल्म हिते ख़तम थी वेंदी आहे, फिल्म एंड, दी एंड, बसि वञो हाणे घर। पर कृष्ण भगवान जी फिल्म अञा हाणे थी शुरू थिए। कृष्ण भगवान चए थो तव्हां ज्ञान हासिल करे वरितव न, त ब्रह्म में बि मिली विया, ब्रह्म भूत थी विया, परमात्मा जहिड़ा थी विया, हुन में समाइजी विया। पर इन खां मथे बि हिकु ॿी अवस्था थींदी आहे। उहा इहा अवस्था थींदी आहे भक्तिअ जी। परमात्मा में मिली वियो, हाणे कोई शौक़ बि कान्हे, हाणे का इच्छा बि कान्हे, परमात्मा सां मिली हिकु थी वियो। पर हुनजे अंदर को संस्कार पियल हुआ भक्तिअ जा, त हू अलॻि थियणु चाहींदो आहे। वापसि मिली करे बि भॻवान सां अलॻि थियणु चाहींदो आहे कि हे परमात्मा, मूंखे भॻवान कोन्हे ठहिणो, मूंखे ब्रह्म कोन्हे थियणो, मूंखे भगत थियणो आहे। मां वरी थोरो अलॻि थी वञा, तूं मुंहिंजे मथां हथ रख, मां ॿार थो थियणु चाहियां, मां असहाय थो थियणु चाहियां, मां रांदि थो करणु चाहियां, मस्ती थो करणु चाहियां, तूं मुंहिंजो भॻवान थी वञ। इहा अवस्था कॾहिं जी आहे? ज्ञान खां पोइ वारी, पूर्ण ज्ञान खां पोइ वारी। हाणे हिते इहा चैप्टर तो शुरू थिए इन भक्तिअ जो। उहा भक्ति न, अंधभक्ति न, ये महान भक्ति आहे, ज्ञान खां भी ऊंची वाली भक्ति, जेका शुकदेव कई, जेका संकादिक ऋषि ने कई, जेका राजा जनक कई, जेका मीरा कई। ये ॾाढी हिकु ऊंची अवस्था है। ज्ञान मार्ग में समाइजी त वियो,
परमात्मा सां मिली त वियो। 55 नंबर श्लोक में लिखियल अथव, पर उनमें दर्शन जो ऑप्शन कोन हूंदो अथव। यादि रखिजो, जेतिरा बि ज्ञान जा सत्संग आहिनि, ज्ञान जूं ॻाल्हियूं आहिनि, उन ज्ञान जे मार्ग में दर्शन कोन्हे। भगवान जो दर्शन न थींदो आहे। मथां हिननि चरनि खे इहा ख़बर न हुजे, वेंदियूं त आहिनि हली जलेबियुनि सां मिली जलेबियूं ठाहींदियूं आहिनि, पोइ चवंदियूं आहिनि दर्शन कितना अच्छा था न आज। अरे ज्ञान में दर्शन जो स्थान ई कान्हे। छाजो दर्शन? ज्ञान शुरू ई थींदो आहे विवेक सां। विवेक जो अर्थ आहे हर ॻाल्हि जेको कटींदो वञे, ही बि कूड़, ही बि कूड़, ही बि कूड़, सभु टोड़ींदो वञे, कुझु बचे ई न, ऐं परमात्मा में लीन थी वञे। दर्शन वरी छाजो? ज्ञान मार्ग में दर्शन परमात्मा जो न हूंदो आहे, ऐं हुनमें सगुण बि न हूंदो आहे। परमात्मा ज्ञान मार्ग में उनमें निर्गुण निराकार हूंदो आहे ऐं अद्वैत हूंदो आहे, दर्शन न। वो चयो न उनजी फिल्म उते ही खत्म, मिली मिक्स थी विया, बस हो गया। भक्ति मार्ग में थींदो आहे कि दर्शन जी चाहना भी हूंदी आहे ऐं दर्शन भी मिलंदो आहे। भगतनि खे दर्शन भी थियो आहे परमात्मा जो। इहो भक्ति मार्ग में संभव आहे, जंहिं भक्ति कई आहे। पर उहा भक्ति जेका ज्ञान खां पोइ आई आहे, उहा भक्ति ॾाढी महान आहे। ओम हे जा तू भगवान, मुखे भक्तिय जो निदान। ओम हे जा तू भगवान, मुखे सुमत जो निदान। संतोष दिजे मन में, मुखे भक्ति है ज्ञान। संतोष दिजे मन में, मुखे भक्ति है ज्ञान। ओम हे जा तू भगवान, मुखे सुमत जो निदान। वैराग दे विषयन खान, रहे आसन दुनिया जी। वैराग दे विषयन खान, रहे आसन दुनिया जी। सिख परमात्मा जी, रहे प्यास दर्शन जी। अच्छे अंत घड़ी जलहे, रहे नारायण जो ध्यान। ओम हे जा तू भगवान, मुखे सुमत जो निदान।
मुझे मालिक को अच्छे अभिमान ओ मुझे जानो भगवान मुझे सुमत जो देवा संतोष तुझे मन में मुखे भक्ति है दे ज्ञान रसनासा सदा मिठड़ो नित नाम जप्या तहि जो रसनासा सदा मिठड़ो संतन जे सत्संग में कया जन्म सफल पहजो संतन जे तरतान कन्हे मुझे मालिक को मोरे महिमान ओ मुझे जानो भगवान मुझे सुमत जो देवा ओ मुझे जानो भगवान संतोष विजय मन में मुखे भक्ति ऐं ॾे ज्ञान असांखे ज्ञान भी हुजे ऐं भक्ति भी हुजे इहो गुरु भगवान खां ऐं सुमत गुरु उन लाइ कहिड़ी सुमत हुजे जो असां अज्ञानी भी न रहिजी वञूं ऐं अंध भक्ति भी न करण लॻूं अखियूं बंदि करे भी त भक्ति थींदी आहे रख त ज्योतिन वारे ते पाण ई पूरी कंदो इहा अंध भक्ति उहो त केॾांहुं बि हली वेंदो जितां हुनजी पानी पूरी थिए उहो होॾां पहुची वेंदो चाहे झूलेलाल मां थिए चाहे निर्मल बाबा मां थिए या अंध भक्ति इन खां ऊंचो आहे ज्ञान ज्ञान माना वास्तविकता सत्य छा आहे असत्य छा आहे असत्य खां मथे उथण सत्य में स्थित थियण इहो थींदो विवेक सां निरीक्षण कंदे कंदे पर उन खां बि मथे आहे भक्ति शुद्ध भक्ति परा भक्ति भगवान जी परा भक्ति ज्ञान में विवेक जी आवश्यकता हूंदी आहे भक्तिअ में विश्वास जी आवश्यकता हूंदी आहे विश्वास भरोसो हर परिस्थितीअ में विश्वास पक्को रहे इन जी आवश्यकता हूंदी आहे भक्तिअ में विवेक में दिमाग जो कमु हूंदो आहे ज्ञान में दिमाग जो कमु ज्ञान में भक्तिअ में दिल जो कमु हूंदो आहे दिल हृदय जो विश्वास उन भगवान जी कृपा में भरोसो उन भगवान में जंहिं ॾींहुं पंहिंजोपन थी वञे असांजो अपनापन थी वञे रिश्तो जुड़ी वञे उन ॾींहुं भक्ति पैदा थींदी आहे आनंद भी ईंदो आहे प्रसन्नता भी ईंदी आहे ऐं आकांक्षा समाप्त थी वेंदी आहे समता अची वेंदी आहे ये सभु अची वेंदा आहिनि त कृष्ण भगवान 55 नंबर श्लोक में ॿुधाए थो कि जंहिंखे पराभक्ति मिली वेंदी आहे उहो मूंखे पूरी तरह सुञाणे वठंदो आहे ज्ञानी कोन पूरो सुञाणे सघंदो आहे भगवान खे ज्ञानी पूर्ण कॾहिं भी परमात्मा के कोन पहचाने सघंदो
पाण सावण में कथा ॿुधंदा आहियूं सतीअ जी। सती ज्ञानी हुई, पूर्ण ज्ञानी। उहा राम खे कोन पहचाने सघी, छो त राम सगुण थी करे आयो हो, सगुण साकार थी करे आयो हो। उहो ब्रह्म निराकार साकार थी धरतीअ ते आयो। शिव सुञाणे वियो, छो त शिव भगत आ। सती कोन पहचाने सघी, छो त सती ज्ञानी आ, दक्ष जी धी आहे। त परमात्मा केवल निराकार कान्हे, उहो सगुण भी आ, साकार भी आ। कुछ भी तो थी सघे, कुछ भी। हू को बदल कान्हे कि मां बस हेतिरो ई तो थी सघां। वो परमात्मा छाजो। त ज्ञानीअ जे लाइ परमात्मा केवल निर्गुण आ, निराकार आ, पर आहे। भगत जे लाइ त भगवान निर्गुण भी आ, सगुण भी आ, साकार भी आ। जीअं सूर्य, गणेश, विष्णु, दुर्गा, शिव, इहे सभु केर आहिनि? इहे हुन परमात्मा जा, निराकार परमात्मा जा साकार रूप आहिनि। इहे प्रकट थींदा आहिनि। राम, कृष्ण, इहे प्रकट थींदा आहिनि ऐं लीलाऊं कंदा आहिनि। उहे ई आहिनि। इहे ज्ञानी हिते चुकिजी वेंदा आहिनि, ज्ञानी भुल करे छॾींदा आहिनि पहचानण में। पर भगत सम्झी वेंदो आहे, सुञाणे वठंदो आहे पंहिंजे भगवान खे। ऐं ॿिए बि अनेक रूपनि में भगवान प्रकट थींदो आहे। गुरु नानक जे रूप में, कॾहिं बाबा श्रीचंद जे रूप में, कॾहिं झूलेलाल जे रूप में अवतार वठंदो आहे। भगत पहचाने वेंदो आहे। कृष्ण भगवान जो वरदान ॾिनो आहे कि जंहिंखे मुंहिंजी परा भक्ति प्राप्त थींदी न, उहो मूंखे समग्र, मां कहिड़ो आहियां, केतिरो आहियां, सभु मुंहिंजो मुंहिंजे भगत खे ख़बर आहे। मां कहिड़ो आहियां, मां केतिरो आहियां, मां छा थो करे सघां, छा नथो करे सघां, सभु कुझु उन मुंहिंजे भगत खे ख़बर आहे। ज्ञानीअ वटि हिसाब किताब हूंदो पंहिंजो, पर मुंहिंजे भगत वटि प्रेम आहे। उहो पहचाने वेंदो आहे जेतिरो, ओतिरो ज्ञानी कोन सुञाणे सघंदो आहे। ऐं पूर्णता आहे भगत थियण में। ज्ञानीअ में पूर्णता कान्हे, ज्ञानीअ में हुअ वारी पूर्णता आहे जेको समाइजी थो वञे समुंड में। इहा पूर्णता किथे थी? उन में त परमात्मा ई वञी बचो। पर भगत में त भगवान जूं लीलाऊं बि शामिल हूंदियूं आहिनि। ज्ञान त हूंदो ई हूंदो आहे, पर भगवान जूं कथाऊं, भगवान जूं लीलाऊं, इहे बि इंक्लूड थी वेंदियूं आहिनि। त भगत खे वधीक ख़बर हूंदी आहे ज्ञानीअ खां। भक्तया माम अभिजानाति यावान यच अस्मि तत्वतः ततमान तत्वतः ज्ञात्वा विशते तदंतरम। ऐं वो भगत जेको आहे भगवान में प्रविष्ट भी थी वेंदो आहे ऐं वरी अलॻि भी थी वेंदो आहे। भगत में ऐं भगवान में हिकु रांदि हलंदी आहे। कॾहिं भगत भगवान में हिकु थी वेंदो आहे, वरी अलॻि थी वेंदो आहे। कॾहिं मिली हिकु थी वेंदा आहिनि, वरी लीला करण लाइ ॿई अलॻि अलॻि भी थी वेंदा आहिनि। इहा ॾाढी ऊची अवस्था आहे, ज्ञान खां बि मथे आहे। ऐं इहो ई आहे आख़िरी मनुष्य जन्म जी सार्थकता। मनुष्य जीवन सफल तॾहिं ई आहे जॾहिं भगवान सां मिली भी वञे ऐं वरी भगवान सां भगत ऐं भगवान जो खेल भी खेले। भगवान सां मिली वियो जेको भगवान सां रांदू भी तो करे, भगवान खे जेको सुञाणे भी, भगवान जी लीलाउनि में भी शामिल आहे ऐं संसार में कर्म भी करे पियो थो ऐं भगवान सां घुमे फिरे पियो थो। अहिड़ी अवस्था महान आहे। ऐं इहो जहिड़ो जिन प्रेम कयो आहे, उन्हनि खे ॿियो कुझु करण जी ज़रूरत कान्हे। न कुझु पाइण जी उन्हनि खे आवश्यकता आहे, न कुझु ॼाणणो हाणे बाक़ी आहे, सभु ॼाणे वरितो। न कुझु करण जी आवश्यकता, उन्हनि सभु करे वरितो। न उन्हनि खे जीअण जी आशा हूंदी आहे, न मरण जो भय हूंदो आहे, न उन्हनि खे कुझु संसार में पाइण जी का लालच हूंदी आहे।
कुछ भी न, वो बस पंहिंजी अवस्था में स्थित थी विया, वो परमात्मा सां मिली विया। जहे भक्ति कइया भगवान जी, जहे भक्ति कइया भगवान जी, तैखे गुरजन ज्ञान अज्ञान जी, तैखे गुरजन ज्ञान अज्ञान जी, जहे भक्ति कइया भगवान जी, जय भक्ति कइया भगवान जी, तैखे गुरजन ज्ञान अज्ञान जी, जय भक्ति कइया भगवान जी। ॾिसो मीरा जो मिसाल, कयई वस नंदलाल, जंहिंखे ज़हर बि अमृत धार हो, वई मरंदे मरी, हथा छॾे ना हरी, जंहिंजे रग रग में गोपाल हो, करे कृष्ण सां प्रेम, कीअं निभायई नेम, ई खबर ना नफ़े नुक़सान जी, तैखे गुरजन ज्ञान अज्ञान जी, जय भक्ति कइया भगवान जी। करे दुनिया जो त्याग, दरियो संत तुलसीदास, जंहिंजो राम बणियो पहरेदार हो, आयो आदीअ जो चोर, तहे ॾाढो लातो ज़ोर, पर चइनी तरफ़ चौकीदार हो, जंहिंजो कोई न संगी, तंहिंजो पाण ते नंगी, तंहिंखे गुरजन में निगहबान जी, तंहिंखे गुरजन ज्ञान अज्ञान जी, जय भक्ति कइया भगवान जी। ज्ञान खां भी मथे आ, भगवान सां प्रेम। एक्चुअली
असां सभिनी जीवन खे भगवान सां स्वाभाविक ई प्रेम आहे, पर असां भुलिजी विया आहियूं। असां हिन संसार सां प्रीत करे, संसार जूं ॻाल्हियुनि खे ॾिसी करे भगवान खां विमुख थी वेंदा आहियूं। पोइ संसार सां प्रीत कंदा आहियूं, धन सां प्रीत, पद सां प्रीत, माण्हुनि सां प्रीत, मकान सां, शयुनि सां, इन्हनि सां प्रीत करण जे चकर में पोइ सभु शुरू थी वेंदो आहे। इच्छाऊं, कामनाऊं, अपेक्षाऊं, जनम मरण, आवागमन पोइ शुरू थी वेंदो आहे ऐं इंसान फासी वेंदो आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा, उहा शइ मिलंदी ई कान्हे जंहिंजे लाइ फाथासीं। सुख उहो मिलंदो बि कान्हे। हिकु भ्रम मिलंदो आहे, हिकु आश्वासन मिलंदो आहे कि आज ने कल, अॼु न सुभाणे सुख मिलंदो, परीहं मिलंदो, अॻिते मिलंदो, भविष्य में। माण्हू इहा ई भुल कंदो आहे जो परमात्मा खां विमुख थी वेंदो आहे। पर कंहिं जन्म में भाग खुलनि ऐं सत्संग मिली वञे ऐं सत्संग लॻी बि वञे त पोइ भगवान सां वरी जॾहिं संबंध यादि अची वेंदो आहे, पोइ माण्हू पोइ संसार खां विमुख थी वेंदो आहे, पोइ परमात्मा जे सम्मुख थींदो आहे। पोइ उन सम्मुखता में जॾहिं संबंध यादि अची वेंदो आहे त पोइ प्रीत पैदा थींदी आहे ऐं पोइ प्रीत सां ज्ञान बि अची वेंदो आहे, सत्संग ॿुधंदे ॿुधंदे, ऐं वरी भक्ति अची वेंदी आहे। इहो क्रम थींदो आहे। कृष्ण भगवान चए थो, उहो भगत तत्काल मुंह में प्रविष्ट थी वेंदो आहे, मुंह में समाइजी वेंदो आहे, जीअं मीरा समाइजी वई भगवान में। त असां बि हिकु अंतरो बाक़ी बचियल आहे, ॻाए वठूं। कर परमानंद प्यार, तॾहिं थींदुई उधार। हीअ कूड़ो सॼो संसार थई, उथी जप रघुनाथ, जेको अंग संग साथ, बिना नाम ऊंधे अंधकार थई। रखो मन में उमंग, तू भी कर सत्संग। छठ तात तू झूठे जहान जी, छठ तात तू झूठे जहान जी। तके गुरजन ज्ञान अज्ञान जी, जय भक्ति कहिया भगवान जी। तके गुरजन ज्ञान अज्ञान जी, जय भक्ति कहिया भगवान जी। भक्त्या माम अभिजानाति यावान, यच अस्मि तत्त्वतः, तत्तमाम तत्त्वतः ज्ञात्वा विशते तदन्तरम्। बोल श्री कृष्ण भगवान की जय। इते सत्संग के विराम था ॾियूं, वरी असां परीहं ॿुधंदासीं। छा वञा नंबर सभु